लेडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध जी हिकिड़ी मशहूरु फ़नकारा नूरजान। हूअ चए थी त मूंखे सॼा नूरजान सिंधी, हालांकि जेका मैडम नूरजान हुई उन कॾहिं बि पाण खे मैडम नूरजान पंजाबी या उर्दू या सिंधी या सराइकी न सॾायो, पर हीअ नूरजान मारवी थी सॾाए पाण खे। सो अॼु असां हुन सां हिकिड़ी मुख़्तसिर गुफ़्तगू था कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सभ खां वधि तव्हांजा थोरा अवां लीडर टीवी खे टाइम ॾिनो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अवांजा वालिदैन छा कंदा आहिनि? मुंहिंजो वालिद साहब फनकार हो। नालो ॿुधाईंदा? उस्ताद सबरंग। अच्छा। हा, पाण सिंगिंग कंदा त हुननि खे ॾिसी ॾिसी ऐं मूंखे बि शौक़ु थियो त बाबा साईं मूंखे सेखारियो राग। त मुंहिंजे बाबा कॾहिं जदोजहद कई मुंहिंजे लाइ त मुंहिंजी नंढड़ी खे एॾो शौक़ु आहे ऐं मां हिन खे फनकार ज़रूरु कंदसि। पोइ जॾहिं बाबा साईं मूंखे सेखारियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मां दिलि सां राग खे टाइम ॾिनो, राग खे सिखियो। तव्हांखे सेखारियो वालिद साहब? जी, मुंहिंजो वालिद साहब उस्ताद साहब। ऐं अम्मा अवांजी? जी, मुंहिंजी वालदा फनकारा हुई। हा, सिंगर हुई। उहा तव्हांजे बाबा खां सिखंदी या ॿाहिरों सिखी आहे? न न, बाबा साईं उन खां। जी। अच्छा, वालिद साहब पंहिंजी घरवारी खे बि सेखारींदो? जी। ऐं अवांजी घरवारी जो नालो छा आहे? वालिद अवांजी वालदा जेका थींदी उहा उनजो नालो छा आहे? हीर। अवां कहिड़े इलाइक़े जा आहियो? ज़िलो सांगड़। हा। जाम नवाज़ अली। जाम नवाज़ अली तालुके जा? जी हा, जाम सादिक अली जो ॻोठ। जाम सादिक अली साहब, जाम मदद अली वारा। जी। मां हुते आयल आहियां। जी। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त अवांजी तालीम घणी आहे? जी, तालीम त एतिरी न आहे। न आहे। तालीम जे पासे तो ख़्याल छो न कयो नूरजान? बसि शौक़ु हो राग ते त मां जेतिरो टाइम राग खे ॾियां एतिरो तालीम खे न ॾेई सघी। न ॾेई सघियसि। पोइ तव्हांजूं के असुलु की धुनियूं आहिनि या ॿियनि जूं ॻायल धुनूं ॻायो था? ॿिनि जूं ॻायल बि ॻाईंदा आहियूं ऐं जेको बाबा ॻाईंदो हो, पहिरीं जेको मूंखे गीत सेखारियो जॾहिं शुरूआत में, उहो गीत मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदसि। गुज़री वई सभु हयाती सॼण इंतज़ार में, नाहे मज़ो रहियो को पिरी अॼु जे प्यार में, अॼु जे प्यार में। गुज़री वई सभु हयाती सॼण इंतज़ार में, नाहे मज़ो रहियो को पिरी अॼु जे प्यार में, अॼु जे प्यार में। पोइ तव्हां इहो घर में सिखियो? जी हा। त ॿाहिरि पहिरियों कॾहिं ॻायो आहे? ॿाहिरि, घर खां ॿाहिरि कंहिं फंक्शन में ॻायो, शादियुनि में ॻायो? कंहिं फंक्शन में ॻायासीं। किथे? मूंखे यादि आहे टंडो अलियार में प्रोग्राम हो, उते बाबा मूंखे ॻारायो त मुंहिंजी ॾाढी दिलि ख़ुशि थी ऐं मूंखे इलाही माण्हुनि दाद ॾिनो त माशाल्लाह उस्ताद तव्हांजी धीउ तमामु सुरीली थींदी ऐं माशाल्लाह कमाल ॻायो आहे। पोइ इन में मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई ऐं अञा बि मूं महिनत कई। बाबा खे चयो, मूं चयो अञा बाबा मूंखे महिनत करा त मां तव्हांजो नालो रोशन कयां। पोइ बाबा मूं ते जेतिरी थी सघी महिनत कई। पोइ वरी मुंहिंजा वालिद साहब गुज़ारे विया। पोइ उन खां पोइ वरी को उस्ताद अहिड़ो कोन मिलियो, पर मूंखे सिखिया मुंहिंजे बाबा ॾिनी। पोइ तव्हां ॻाइणु शुरू कयो? जी हा। अच्छा, तव्हां कैसेटनि वारे ज़माने खां पोइ जा फनकार आहियो? जी न। कैसेटूं तव्हांजूं आहिनि? जी हा। घणा नंबर निकिता?
नंबर त मुंहिंजा जेको आहे केसर न सीडी जे दौर सीडी जो दौर तव्हां थोरा मथे आहे। हा उन दौर में असांजा माना एल्बम वीआरो खनि थी वीआरो खनि थी कहिड़े इलाइक़े में वधीक मशहूरु आहियो तव्हां? जीअं ख़ैरपुरा ऐं हैदराबाद तो में रहूं पिया ऐं कराची आहे हिन में माना प्रोग्राम फंक्शन थियनि था। पर हैदराबाद कराची ख़ैरपुर खां सवाइ भला जेके दरगाहूं आहिनि मुख़्तलिफ़ ओलियान जूं पीरनि जूं उते बि वेंदा आहियो? जी जी हा बिल्कुलु हाज़िरी ॾींदा आहियूं। न ॻाइण जे लाइ? ॻाइण जे लाइ। कहिड़ा फ़नकार तव्हांखे वणनि था? मूंखे फ़नकार मोहतरमा आबदा परवीन ॾाढो सुठो थी लॻे ऐं सुरीली आहे ऐं माशाल्लाह समीना कंवल तमामु सुरीली फ़नकार आहे उहो बि मूंखे ॾाढी सुठी थी लॻे। जीअं सनम मारवी आहे मैडम नूरजान माना इहे मूंखे तमामु सुठा मेरा चना पोइ इन्हनि जा ॻायल गीत बि ॻाया आहिनि तव्हां? जी मिसाल कंहिंजो ॿुधाए सघो? गाएगी दुनिया गीत मेरे गाएगी दुनिया गीत मेरे सुरीले रंग मैंने निराले अंग मैंने भरे हैं अरमानों में गाएगी दुनिया गीत मेरे गाएगी दुनिया गीत मेरे सुरीले अंग मैंने निराले रंग मैंने भरे हैं अरमानों में। तव्हांखे अंग्रेजी बि अचे ऐं उर्दू बि घणी अचे तव्हां वॾा फ़नकार न थी वेंदा? माशाल्लाह पोइ त वॾा फ़नकार थी वेंदा। पोइ भला हाणे ख़बर ई पढ़णु शुरू कयो? बसि शौक़ु आहे हाणे। हा हा हाणे ॾाढो शौक़ु आहे त मां कुझु पढ़ां ऐं अञा बि अॻिते वधां पंहिंजे सिंध जो नालो रोशन कयां। वाह। हाणे हुनजे लाइ पाण सभ खां वधीक हिकिड़ो कमु ई कयो त पाण पढ़ूं बि अॻिते बि वधूं सिंध जो नालो बि रोशन कयूं ऐं ॿियनि फ़नकारनि खे बि चऊं त उहे बि पढ़नि वधीक छो त तइलीम ज़रूरी आहे। हा तालीम ज़रूरी आहे। तइलीम खां बग़ैर अधूरो आहे। पढ़ाई बि हिकिड़ो ज़िंदगी जो हिसो आहे जो इंसान खे अॻिते वठी थो वञे। हाँ आख़िर में तव्हां खां हिकिड़ो सुवाल ई थो पुछां त अवां अॼु जी नौजवान फ़नकारनि लाइ पैगाम कहिड़ो था ॾियो असांजे बात? मां इहो ई चवंदसि जेको अलाह साईं फ़न ॾिनो आहे राग ॾिनो आहे जंहिं फ़नकार खे या कंहिं बि शोबे में हुजे माण्हू पंहिंजी महिनत जारी रखे ऐं हुन ते ध्यानु ॾे ऐं हुन ते अमल करे अॻिते वधण जी कोशिशि करे। बसि मां इहो ई पैगाम ॾींदसि त पंहिंजे पिरी प्यारनि जो ख़्यालु कजो ऐं पंहिंजे सॼणनि जी पारत हुजे कंहिंजी दिलि न रंजायो छो त मुमताज़ लाशारी चयो आहे ही दुनिया फ़ानी आहे हिते केरु न रहणो आहे बाक़ी रहंदी ॻाल्हि उहा जेका हिते छॾे वेंदी। बसि मां इहो ई चवंदसि त अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे ऐं जेको बि तव्हांजो फ़न आहे हुनखे तवजा ॾियो महिनत कयो ऐं पंहिंजे सिंध जो नालो रोशन कयो। नाज़रीन ही हुई मोहतरमा नूरजहान मारवी जाम नवाज़ अली ॻोठ जी रहवासी सिंध जी उभरंदड़ फ़नकारा ऐं हिन विदे मींदे अवांखे हीअ ॻाल्हि चई त हिते वारी ॻाल्हि हिते ई रहंदी हिन करे घणो पढ़ी घणो सिखी महिनत करे सिंध जो नालो रोशन कयो। नूरजहान मारवी अवांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। वरी कंहिं ॿिए मौक़े ते पाण किन ॿियनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं। अवांखे लख